पीपी जो मरकज़ी अफ़गान ख़ुर्शीद शाह ऐं ॿिया गैर क़ानूनी असासा ठाहिण वारे केस में सखर जी अदालत में पेश थिया। एहतसाब अदालत सखर जे जज फरीद अनवर कासी जी अदालत में ख़ुर्शीद शाह ऐं ॿिनि ख़िलाफ़ दाख़िल रेफरेंस जी ॿुधणी थी। उन मौक़े ते ख़ुर्शीद शाह चयो आहे त बेतमादी रिथ कामयाब थींदी इमरान ख़ान खे घर भेड़ो कयो वेंदो। संदसि वधीक चवणु हो त इमरान ख़ान ऐं संदसि कंपनी मुल्की मईशत जो ॾियावालो कढे छॾियो। गुरबत ऐं बेरोज़गारी सबबि माण्हू ख़ुदकुशियूं करे रहिया आहिनि। हुन चयो त हुकूमत पारां मुख़ालिफ़ धुर ते नैब ज़रिए गैर क़ानूनी केसूं दाख़िल कराए हिसाइण जी नाकाम कोशिश कई पई वञे। ॿुधणी दौरान ख़ुर्शीद शाह चयो त क़ानूनी रस्ते ज़रिए बेतमादी रिथ कामयाब कराए इमरान ख़ान एंड कंपनी खे घर भेड़ो कयो वेंदो।